मैजिस्ट्रेट साहिबा ज़ेबा, मैजिस्ट्रेट साहिबा ज़ेबा, आप भी तैयार हो जाएं, आप भी तैयार हो जाएं, आप भी तैयार हो जाएं। आपके ऊपर भी हम एक्शन लेंगे ज़ेबा, आपके ऊपर भी हम एक्शन लेंगे, आप भी तैयार हो जाएं। अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान औरत जज ज़ेबा चौधरी खां माफ़ी वठण लाइ पंहिंजे वकील बाबर रहमान ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु जज साहिबा जी अदालत पहुतो त पुलिस अदालती कमरो सील करे छॾियो। अदालती अमले इमरान ख़ान खे ॿुधायो त जज साहिबा त मोकल ते आहे। इमरान ख़ान अदालती अमले खे मुखातिब थींदे चयो त मैडम ज़ेबा खे चइजो त इमरान ख़ान आयो हो माज़रत करण लाइ। जेकॾहिं मुंहिंजे लफ़्ज़नि सां हिन जी दिलि आज़ारी थी आहे त मां माफ़ी घुरां थो। इमरान खान साहब मैडम ज़ेबा को बताना है कि इमरान खान आया था और माजरत करना चाहता था कि उनके अल्फाज से कोई बेरज़ारी हुई। ठीक है, मेरी तरफ से फारूक साहब आप नहीं बताना, बहुत शुक्रिया, जरूर बता दें। पीटीआई सरबराह इमरान ख़ान एक जलसे के खिताब दौरान औरत जज ज़ेबा चौधरी के सरेआम धमकी ॾिनी हुई। मैजिस्ट्रेट साहिबा ज़ेबा, मैजिस्ट्रेट साहिबा ज़ेबा, आप भी तैयार हो जाएं, आप भी तैयार हो जाएं, आप भी तैयार हो जाएं। आपके ऊपर भी हम एक्शन लेंगे ज़ेबा, आपके ऊपर भी हम एक्शन लेंगे, आप भी तैयार हो जाएं। इमरान ख़ान जी अहिड़ी धमकी बाद इस्लामाबाद हाई कोर्ट खेसि तौहीन अदालत केस में तलब करे वरितो हो ऐं फ़र्द जुर्म लागू करण जी तारीख़ बि मुक़ररु कई हुई। इमरान ख़ान अदालत में पेश थी चयो त मां औरत जज वटि वञी हिन सां माज़रत कंदुसि, जंहिं बाद अदालत संदसि ख़िलाफ़ फ़र्द जुर्म जी कार्रवाई मुलतवी करे छॾी हुई।